ये अॼु लाड़काणे आर्ट काउंसिल में जशन जानण चंद जेको आहे उनजी तक़रीब मुनक़द कई वई आहे, उनखे कीअं ॾिसो पिया? तमामु ख़ूबसूरत आहे ऐं हीअ फ़क़ीरनि जा मेला जेतिरा घणा थियनि ओतिरा वधीक सुठो आहे। हीअ असांजो सूफ़ी प्रोग्राम आहे जंहिंमें मोहबत भाईचारो हिकु ॿधीअ जो असांखे सबक़ु मिले थो ऐं हीअ जेतिरा असां त धणीअ जे दर दुआ गो आहियूं त हीअ तमामु घणा वसी थियनि। हिन ते असांजे साईं वरियल साईं जो शहरु आहे त वासिंगनि जे वेड़ में खपर सभु खपनि, भूंगियूं तन भेटुनि जूं वरहनि काण वञनि, ओ तारा आसीलनि जा मरजां जाम जुड़नि, वरियल वेरागिन जा दुआ रोज़ दुखनि, भली ढोल ढिलनि अंगणा देसनि जे। इहा असांखे हिकिड़ी दुआ बि थियल आहे। जीअं ही हिन वक़्तु मेड़ाको थियो आहे फ़क़ीरनि जो, उन हिसाब सां असांखे ॾाढी ख़ुशी आहे त अहिड़ा प्रोग्राम जेकॾहिं वधंदा त हे फ़ुकराई प्रोग्राम रिहाणियूं ऐं असांजे मोहबत में बि वाधारो थींदो।